सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात का पोइ कणक के फसल के कापारी धकरस कयो आहे। शहदादपुर में बरसात दौरान बिज किरण सबब लाबारो कंदड़ पोहरत फोत थी वियो आहे। अहम ख़बर आहे जेकाबाद, जाम साहब, कमाल देरो, वारिस नुमाशी, सेठार शाह ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पई आहे। पखो, वाई पांधी, टंडो रहीम खान, पनवा, कंडियारो, सिजावल जुणिजो ऐं ॿियनि इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात पई आहे। रुस्तम, सिजावल जुणिजो, गड़ी खेरो, कुबो सईद खान, कमाल देरो, ठरी मीरवा, बोसदार वॾा, सुई गैस, रानीपुर ऐं ॿियनि शहरनि में बरसात सबबि कणक जे फसल खे कापारी धक रसियो आहे। जॾहिं त शहदादपुर में बरसात दौरान बिज किरण सबबि लाबारो कंदड़ नौजवान प्रेम कोहली फौत थी वियो आहे ऐं संदसि पीउ ज़ख़्मी थी पियो आहे। अहम ख़बर आहे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात खां पोइ कणक जे फसल खे कापारी धक रसियो आहे। शहदादपुर में बरसात दौरान बिज किरण सबबि लाबारो कंदड़ पोहरत फोत थी वियो आहे। जेकाबाद, जाम साहब, कमाल देरो, वारिस नुमाशी, सेठार शाह ऐं ॿियनि इलाइक़नि में गजगोड़ सां बरसात पई आहे। पखो, वाई पांधी, टंडो रहीम खान, पनवाकिल, कंडियारो, सिजावल जुणिजो ऐं ॿियनि इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई आहे। रुस्तम, सिजावल जुणिजो, गड़ी खेरो, कुबो सईद खान, कमाल देरो, ठरी मीरवा, बोसदार वॾा, सुई गैस, रानीपुर ऐं ॿियनि शहरनि में बरसात सबबि कणक जे फसल खे कापारी धक रसियो आहे।